फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर। अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमानि मिन तफ़ावुत फ़र्जिल बसर हल तरा मिन फ़ुतूर सुम्मा रजिल बसर कर्रतैन यन्क़लिबु इलैकल बसर ख़ासिअन वहुव हसीर। वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वजअलना रुजूमन लिश्शयातीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके भी कुरान शरीफ जी मोहब्बत में नबी साईं जे इश्क में वेठा हो वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। वॾे आवाज़ सां पढ़ो सफ़ा आस्ते। वाइज़ ॿुधण जो मूं ॾाक न दुआ करूं पर तव्हांजी सलाह त सगोरी ॿुधाए थी त सफ़ा जल्दी दुआ थिए। पोइ जे क़ुरान मजीद जी मोहब्बत में सची दिल सां वेठा हो त वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ी ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन
वाला आलिम व साबिम व अहल बैतिम व ज़ुर्रिय्यातिम अजमईन। मुझा अजीज है, मुझा दोस्त है, मुझा भाईरो, तव्हां समूरे जा समूरा वरन भागन ऐं बख्तन वारा हो जो अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे क़ुरान मजीद जी महफ़िल जे लाइ चूंडण फरमायो आहे। ओ मुंहिंजा भाइरो ऐं मुंहिंजा दोस्तो, केतिरा तपसगिरदाईअ में ॻोठ आहिनि, केतिरा त बेशुमार माण्हू हूंदा, पर अल्लाह ताला तव्हांजी चूंड फरमाई। ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युती मन यशा। ये कुरान मजीद जी महफिल अल्लाह जी कचहरी है, ये अल्लाह ताला जो कलाम। ओ मुझा अजीज है, मुझा भाईरो, कांदड़ो साहब उमेन ज़ातन वारो जड़े नमूने सां भोतार ऐं सरदार रईस ऐं खान जिन खां राज़ी थींदा आहिनि उन्हनि खे घुराए पंहिंजी कचहरीअ में विहारींदा आहिनि। अहिड़े नमूने सां अल्लाह ताला भी जिन बाननि खां राज़ी थींदो आहे उन्हनि खे घुराए पंहिंजी क़ुरान मजीद वारी कचहरी नसीब फरमाए छॾींदो आहे। इहा अल्लाह ताला जी रज़ा जी निशानी आहे, इहो अल्लाह ताला जो प्यार आहे, ये अल्लाह ताला जी मोहब्बत आहे जो अल्लाह ताला तव्हां असांखे घुराए पंहिंजे क़ुरान मजीद वारी महफ़िल में विहारियो। अॼु अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां तव्हां असांखे नवाज़ियो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, जाते भी क़ुरान मजीद जो वाइज़ थींदो आहे, जाते भी कुरान मजीद जो जलसो थींदो आहे, उन जाइ ते रहमत जी वॾी बरसात वसंदी आहे। हिकिड़ी बरसात वसंदी आहे पाणीअ वारी, उन जे बरसण सां रोड रस्ता साफ़ थी पवंदा आहिनि। पाणीअ वारी बरसात जे बरसण सां घरड़ा धोपजी पवंदा आहिनि, वण टिण धोपजी पवंदा आहिनि, पर हिन क़ुरान मजीद वारी रहमत जी बरसात सां मोमिननि जूं दिलियूं धोपजी पवंदियूं आहिनि। अॼु तव्हां क़ुरान शरीफ़ ॿुधण आया हो, तव्हांखे मुबारक हुजनि। इंशाअल्लाह ताला हिन जलसे जे सदके तव्हां जूं दिलियूं ईअं धोपजी वेंदियूं, ईअं छुंझरियूं थी वेंदियूं जीअं तव्हांजी ॼण का दिल में मेराण आई न, को गुनाह तव्हांजे दिल में ॼण पैदा ई न थियो। अल्लाह ताला क़ुरान मजीद जी रहमत सां तव्हांजी दिल खे धोई त पोइ छॾींदो, पर शर्त इहो आहे त तव्हां दिल जो थांव सिधो करे रखो। हा, शर्त इहो आहे, जिन थांव टेड़ा कया उन्हनि खे फ़ाइदो न थींदो। अदा मींहं जो वसदो आहे पाणी वारो, पोइ कंहिं माण्हूअ खे मींहं वारे पाणीअ जी तलब हूंदी आहे त उहो गिलास सिधो करे रखंदो, कॾहिं ईअं पासीरो करे, ॻाल्हायो ई नथा, कॾहिं ऊंधो करे,
हिकिड़े माण्हूअ खे मींहं जे पाणी जी ज़रूरत हुजे पर ईअं पासीरो करे गिलास मारे नसीब थींदो हिन खे पाणी ऊंधो करे सफ़ा डुक मिलंदसि न तो मुझा अज़ीज़ मुझा दोस्त मुझा भाइरो कुरान मजीद जी महफिल में अचण वारो जेकॾहिं पंहिंजनि दिलनि खे धोइण धोपण चाहियो था जेकॾहिं पंहिंजनि दिलनि खे अल्लाह ताला जी रहमत जी बरसात सां पुर करणु चाहियो था त पंहिंजनि दिलनि खे सिधो करे रखो वइज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह फरमायो त जॾहिं बि मुंहिंजो क़ुरान मजीद आवाज़ ही न कढे थोरो आवाज़ फरमाए जॾहिं बि मुंहिंजो क़ुरान मजीद जाथे बि पढ़ियो वञे त तव्हां मर्दनि जे मथां लाज़िम मलज़ूम आहे त यकदम हुन जाइ ते पुॼो ऐं ख़ामोशीअ सां मुंहिंजे क़ुरान मजीद खे ॿुधो ऐं मस्तूरात औरतुनि जे मथां लाज़िम मलज़ूम आहे त कन ॾेई ख़ामोशीअ सां क़ुरान मजीद ॿुधंदा वञनि त मां अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि खे धोई धपोई बि छॾियानि उन्हनि जे दिलनि खे रहमत सां बि पुर करे छॾियानि त मां अल्लाह माफ़ियूं बि ॾियानि त राज़ी बि थियानि त जन्नती बि समूरनि खे बणाए छॾियानि। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो जॾहिं बि जंहिं जलसे में अचो जंहिं प्रोग्राम में अचो त महिरबानी फरमाए मुतवजे थी वेंदा कयो वाइज़ करण वारो जेको बि हुजे पंहिंजो कांदड़ो तव्हांजो माइट शोन हुजे यासीन साहब ॿियो हुजे टियों हुजे जेको क़ुरान शरीफ़ पढ़े थो तव्हां माठ करे क़ुरान शरीफ़ ॿुधो पोइ ॾिसो त क़ुरान शरीफ़ तव्हांजी दिलनि ऐं तव्हांजी तबियतुनि ते कीअं थो असरु करे। हाणे त जहिड़ा चवंदा तहिड़ा मोटंदा साॻा चुंग साॻा लाटू असर क़ुरान शरीफ़ जो थिए नथो या त पढ़ण वारनि में दर्द न आहे या त ॿुधण वारनि में दर्द न आहे हिकिड़े पासे ॾों त फाल्ट आहे न। ओ मुंहिंजा अज़ीज़ो वाह जो अल्लाह क़ुरान में असर रखियो आहे फरमाए सुम्म तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। आस्ते जाके सुभान अल्लाह ॾींहुं राति सफ़र मुसाफ़िरियूं ओजागा असांखे ऐं थकी वरी तव्हां ईअं पिया हुजण हाणे ताज़ो फ़लस्तीन में लड़ाई करे पहुता हो ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह लॻे थो अधी निंड तव्हांजा पासा वरता आहिनि न मां तव्हां सां गॾु आहियां। क़ुरान मजीद में सुम्म तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी मां अहिड़ो क़ुरान मजीद में असर रखियो आहे जो जेको भी दिल जे दर्द सां क़ुरान शरीफ़ पढ़दो मां अल्लाह जे ख़ौफ जे करे उन जूं खलूं नरम थी वेंदियूं मां अल्लाह जे ख़ौफ जे करे उन जूं दिलियूं नरम थी वेंदियूं ऐं जेको भी दर्द सां क़ुरान मजीद ॿुधदो साॻो ई असर अंदाज़ क़ुरान शरीफ़ उन्हनि जे मथां ई थींदो। ओ मुंहिंजा सोना मोहम्मद करीम
जेको भी कुरान मजीद पढ़दो रहंदो मां अल्लाह जो खौफ उन्हनि जे मथां तारी थी वेंदो उन्हनि जा जिस्म भी मां अल्लाह जे खौफ जे करे नरम बणिजी वेंदा दिलियूं भी नरम थी वेंदियूं दिलनि में मां अल्लाह जे खौफ जो दहको पैदा थी वेंदो ऐं अल्लाह फरमायो दिलनि में सुकून ऐं आराम ऐं इत्मीनान भी नसीब थी पवंदो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। जॾहिं मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम कुरान मजीद जूं लोलियूं ॾींदो हो साईं पाण भी रोईंदा हा त सहाबी भी रोईंदा। अल्लाह फरमायो मुंहिंजा सोना नबी वैदा समिऊ मा उन्ज़िला इलर रसूल तरा आयुनहुम तफीज़ मिन अद्दम। मुंहिंजा सोना नबी वाह जो दिल जे दर्द सां तो कुरान मजीद पढ़े तो मोहम्मद करीम जे अखियुनि मुबारक तो पानी वहे थो तो मोहम्मद करीम जा दवाद मुबारक उबादा थी वञनि तो मोहम्मद करीम जो जिस्म मुबारक मां अल्लाह जे खौफ जे करे कप कपाए थो पर तुंहिंजा गुलाम तुंहिंजा आशिक तुंहिंजा नौकर तुंहिंजा पतंग अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी अली मुर्तजा हज़रत बिलाल ऐं सुहैब ऐं अम्मार वारा भी रोअंदा उहे भी कुरान शरीफ मुअस्सर अंदाज थी दिल जो दिल में मूंखे पुकारंदा मूंखां माफ़ियूं था वठनि मां अल्लाह साईं इन्हनि कुरान शरीफ जे आशिकनि खे परवारनि खे माफ़ियूं भी ॾिनियूं मान राज़ी भी थियो मान जन्नती भी बणायो मान कुरान में सर्टिफिकेट जारी तो कया इन्हनि जी कामयाबीअ जो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। असर कुरान शरीफ में वॾो वॾी ताक़त आहे कुरान शरीफ। मुझे प्यारे नबी मुझे सोने साईं जॾहिं लोलियूं ॾिनियूं कुरान शरीफ जूं जिन भी दिल सां कुरान शरीफ ॿुधो उहे यकदम मटिजी विया उहे यकदम कुफर खे छॾे इस्लाम जे तरफ़ आया। अबू बकर सिद्दीक़ कुरान शरीफ ॿुधो उन महिल जो उन महिल कलमो भरे नबी साईं जो गुलाम ऐं नौकर ऐं आशिक ऐं पतंग ऐं परवानो बणिजी वियो। कुरान मजीद जा सबक वठण शुरू कयाई। हज़रत उमर फारूक पंहिंजे भेण ऐं भेणवीअ जी ज़ुबान मां कुरान शरीफ ॿुधी उन महिल जो उन महिल पंहिंजे दिल मां कुफर खे कढी इस्लाम खे जाइ ॾिनाई। हज़रत उस्मान साईं कुरान शरीफ जूं लोलियूं ॿुधियूं उन महिल जो उन महिल गुमराही छॾे हिदायत वारे रस्ते कुरान शरीफ वारे ते हली पियो। हज़रत अली मुर्तज़ा नंढी उमिरि वारे 8 सालनि जे उमिरि वारे शहज़ादे नंढड़े नौनिहाल मुंहिंजे प्यारे नबीअ जी मिठी ज़ुबान में कुरान शरीफ ॿुधो यकदम कुरान मजीद जो आशिक ऐं पतंग ऐं परवानो बणिजी वियो। नबी साईं मथां कलमो भरे कुरान मजीद खे भाकुर पाताई जो नंढी उमिरि में सॼे कुरान मजीद जो हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी थो वञे। पर अबू जहल कुरान शरीफ न ॿुधो नबी साईं त पंहिंजे दिल जे दर्द सां हुनखे ॿुधायो पर छा कयईं वलगो फी हुलके रड़ियूं कयईं चीखां नबी साईं जन कुरान शरीफ जूं लोलियूं ॾियनि अबू जहल रड़ियूं करे भॼी वञे मनन कुरान शरीफ दिल सां ॿुधे ई न ख़ामोशी सां ॿुधे ई न असर हुन ते थियो ई न। अबू लहब कुरान मजीद सही माना में न ॿुधो जहन्नमी थी वियो।
जंहिंजो सर्टिफिकेट अल्लाह कुरान मजीद में अॻे ई जारी करे छॾियो तब्बत यदा अबी लहब व तब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वम्रातुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। आ मां कुर्बान वञा बिलाल जे मान मथां शान मथां आहे त हबश विलायत जो रंग जो त सावणो आहे, मान जो त मोचाड़ो आहे, दंद त विठी विठी दार अथसि, ॾाढी सुवारी त बुचड़ी अथसि, ज़ुबान जो त बातड़ो आहे। पर मुझे प्यारे नबी जी मिठड़ी जुबान मो कुरान शरीफ ॿुधी अखियुनि मो नारारे यकदम इस्लाम कबूल करे नबी साईं जो गुलाम बणिजी वियो त अल्लाह ताला एडी इज्जत एडे मान एडे शान सां हज़रत बिलाल खे नवाज़ियो जो मेराज वारी रात मुझे प्यारे नबी फरमायो मां बिलाल जे घुमण जो आवाज़ बिश्त में ॿुधियो पियो अचां। रंग जो वीचारो सादड़ो, ज़ुबान जो बातड़ो, ॾाढ़ी बुचड़ी, मान जो मोचारो, वारो गुंडी गुंडीदार, गरीब मिस्कीन विलायत हबश जो परे जो, पर कन ॾेई दिल सां मुझे प्यारे नबी जो कुरान शरीफ ॿुधे यकदम कुरान असर कयो। उन महिल जो उन महिल कलमो भरे मुस्लमान थी पियो। वॾियूं वीचारे मारां सटियूं पर आख़िरी दम ताईं हिन यार सां निभाए। हिक ॾियारे हज़रत बिलाल खे एॾो मारियो वियो, एॾो मारियो वियो जो मके में हुल पइजी विया, मरियो बिलाल। नबी साईं खे ख़बर पई आहे, नबी साईं रोड़ंदा आया आहिनि। मके जी गलीअ गलीअ में घिटीअ घिटीअ में साईं वॾे आवाज़ सां ऐलान करे फरमाईंदा आइन बिलाल मुंहिंजो बिलाल काथे आहे, ऐं न बिलाल मुंहिंजो बिलाल काथे आहे। साईं ॻोल्हींदा था अचनि को ॾसे ई नथो त बिलाल काथे आहे। साईं हुन गलीअ में वञी वरी हुन गलीअ में था वञनि, हुन गलीअ में चक्कर ॾेई वरी हुन गलीअ जो चक्कर था ॾियनि। आख़िरकार नबी साईं हज़रत बिलाल जे मथां अची पहुता। छा ॾिसनि त मके जा काफ़िर, मके जा मुशरिक बिलाल खे मारनि था, धक था हणनि। बिलाल वीचारो रतो वेदा लॻो पियो आहे, बेहोशीअ जे आलम में पियो आहे। नबी साईं हज़रत बिलाल खे न हाल में ॾिसी काफ़िरनि मुशरिकनि ज़ालिमनि खे धिका ॾेई परे करे भाकुर पाता बिलाल खे, चुमियूं ॾिनियूं बिलाल खे। हज़रत बिलाल खे बि होश अची वियो आहे। साईं फरमाया बिलाल ॾे हाल वाल सुस्त त न थियो आहे, ओ बिलाल हां त न लाथो थी। हज़रत बिलाल जे मां लफ़्ज़नि मथां कुर्बान थिया चवे थो साईं हुण बदिए हाणे शुरूआत थी आहे, मां कीअं थकंदुमि। हे ज़ालिम धक हणी हणी भले मूंखे शहीद कंदा, पर आख़िरी दम ताईं मां क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो ई कंदो रहंदुमि। जीअं जो हज़रत बिलाल खे होश आयो, अबू जहल यकदम नबी साईं खे पंहिंजा नठनि माण्हुनि खां वठाए परे कराए हज़रत बिलाल खे नबी साईं जी अखियुनि मुबारक खां परे करे विया, खणी विया। नबी साईं जन वापसि थिया, रोईंदा आया। आज़ारो क़दार मुझे प्यारे नबी जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वहे थो, चवंदा हो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बिलाल जी पारत थी, ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बिलाल जी पारत थी, ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बिलाल जी पारत थी। रोवंदा नबी साईं जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वहे थो। दरबार अल्लाह जे में हथड़ा मथे कयूं पिया आहिनि, दुआ हले थी यको भेरो न ख़बर तॾहिं पई कंहिं साहिबी अदा कई, साईं बिलाल पुॼी वियो। नबी साईं दुआ मुबारक पूरी फरमाए यकदम आया आहिनि, डोड़ंदा आहिनि, डुकंदा। हज़रत बिलाल खे चुमियूं पातऊं, हज़रत बिलाल खे भाकुर पातऊं, हज़रत बिलाल खे आथतूं था ॾियनि। बिलाल ॾे हाल वाल ख़ैर त थियो तो सां,
चे साईं ज़ालिम तांजे अखियुनि जे साम्हूं परे कयूं विया तांजे अखियुनि खां गायब करे विया कुटींदा कुटींदा वरी मूंखे बेहोश कयूं मां बेहोश थी वियुमि जॾहिं मुंहिंजी अखि खुली ईअं जो नज़र कयां त जबल जी चोटीअ ते पियो आहियां मथां वॾी झिंब मुंहिंजे सीने ते ज़ालिम रखी आहे मां चुरी पुरी न पियो सघां ओ साईं मां शहादत लाइ तयार थी वियुमि मां कलमा भरियां पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं ख़बर तॾहिं पई नूरी फरिश्ता आसमान खां लथा अची झिंब खे धिको ॾिनऊं झिंब मुंहिंजे सीने खां परे थी वई साईं पोइ मूंखे चयऊं त प्यारो मोहम्मद करीम तुंहिंजे लाइ रोए थो भॼ बिलाल पुॼ सोने मोहम्मद करीम खे पंहिंजो मोहड़ो ॾेखार साईं पोइ मूंखे घुमण जी ताक़त त न हुई पाण खे जबल खां उछलायमि ओ साईं टोल बाजियूं खाईंदो कला बाजियूं खाईंदो अजी ज़मीन ते पियमि पोइ साईं मूंखे घुमण जी वसियत न हुई बांबड़ा ॾींदो पेट रड़ियूं कंदो गीसियूं खाईंदो तव्हांजी महफ़िल मजलिस में पुॻो आहे ज़ाल मंदर ॾाढा धकाया ॾाढा ईज़ा वञा पर जॾहिं तव्हांजी ज़ियारत थी तव्हां भाकुर पातो मां बिलाल खे चुमियो ॾिननि मूंखे हथड़ा घुमाया मां बिलाल खे ख़बर ई नथी पए त मां मार खाधी बि हुई छा जिनके कुरान शरीफ असर कयो उन्हनि खे काफ़िरनि जी मारनि बि न झुकाए सघियो काफ़िरनि जे धकनि बि न झुकाए सघियो मुंहिंजा अज़ीज़ो अमा सुम्हिया साइणा ज़िफ़ाज़ात औरत असरअंदाज़ जो कुरान शरीफ उनजे मथां मां सुम्हिया साइण जो अबू जहल रस्तो रोकियो आहे माई सुम्हिया तुंहिंजो पुटु अम्मार मोहम्मद करीम वटि वञे थो क़ुरान जा सबक थो वठे जल पंहिंजे पुट खे न त ज़रियूं ज़रियूं कंदासूं न त गतरा गतरा कंदासूं न त रेज़ा रेज़ा कंदासूं न त पुर्ज़ा पुर्ज़ा कंदासूं मां क़ुर्बान वञा मां सुम्हिया साइण जी बहादुरीअ मथां औरत ज़ादा ज़िफ़ाज़ादा चवे थी ओ अबू जहल हे छाजूं धमकियूं थो ॾे मूंखे पुट जे बारे में तोखे ख़बर ई न आहे मां बि मुस्लमान थी चुकी आहियां मां ते बि क़ुरान शरीफ असर कयो आहे मां पाण क़ुरान मजीद जो सबक़ वठंदी आहियां जॾहिं मां पाण क़ुरान जी आशिक़ाणी आहियां त पंहिंजे पुट खे कीअं जलींदुमि ओ अबू जहल तोखे जेको करिणो आहे कर पर असां क़ुरान मजीद जी दामन असुल बि कान छॾींदासीं अबू जहल हीअं जो चंबो या मां सुम्हिया खे वेचारी किरी पई ज़मीन ते ज़िफ़ा औरत कमज़ोर वेचारी बटन के अबू जहल जो वठो माई खे कुटियो अॼु मां वेचारी खे कुटियो वेचारी रतो वेता थी वई सफ़ा आख़िर बेहोश थी वई अबू जहल जो नौकरनि खे छॾियो माई खे वरी अम्मा वेचारी खे होशियारो चयसि माई दे हाल वाल छॾे थी क़ुरान कनि न पुट खे झलींदी कनि न अम्मा साण फरमायो चरिया तूं क़ुरान जो मज़ो वरितो ई न आहे तोखे कहिड़ी ख़बर असां मरी त सघूं था पर क़ुरान शरीफ छॾण लाइ तयार न आहे अबू जहल खे कावड़ आई चई त भला उठ खाए जो हिकु उठ जो मुंहुं ओभर आहे ॿिए जो ओलह अम्मा सुम्हिया साइण जो हिकिड़ो पेर हिकु उठ जे पेर जे पाखड़े में ॿधाई ॿियो पेर ॿिए उठ जे पेर जे पाखड़े में हाणे ॿई उठ हलाया विया अम्मा साइण ऊंधी आहे जंगूं अम्मा जूं ईअं छिकिजी वियूं आहिनि अम्मा साइण वेचारी छिकी बीठी आहे ज़ालिम अबू जहल चवेसि माई छा थी सम्झे जेकॾहिं इहे उठ हली पिया त तूं अधु अधु थी वेंदीअ चीरजी वेंदीअ तंहिंजे करे पाण संभाल हाणे बि वक़्तु थी हथ खण क़ुरान शरीफ मां चवे थी यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम
छड़िया किए कुरान शरीफ के छड़िया जालिम तो के जो करणो आ कर अल्लाह अकबर कबीरा अबू जहल उठ जो हलाया अम्मा बेचारी बफा का थी वई एक पास हो दे बे पास हो दी और आखिरी दम ताईं अम्मा जी जुबान ते सूरह यासीन जी तिलावत ओ मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाई खुबाब साईं सहाबिया नबी साईं ओ मुझे प्यारे मोहम्मद करीम जी मिठड़ी जुबान मो कुरान जो लोलियों बुधी मुतासिर थी कुरान शरीफ मां कलमो भरे नबी साईं जो गुलाम बणियो कुरान मजीद जा सबक वठण शुरू किया आई हाने कुरान मजीद जा सबक पक्का दो करे काफिरानी वट वेचारो नौकरा एक ड्याड़े माई काफिरानी ॾिठ तद खुबाब साईं कुरान शरीफ पढ़ी रहियो आहे माई काफिरानी खे कावड़ाया चवेसि थी त छा तूं बि मुसलमान थी चुको आहे कुरान शरीफ थो पढ़े हद खुबाब साईं फरमायो आओ माई मां मुसलमान थियो आहियां कुरान शरीफ जो सबक वठंदो आहियां वो पको दो क्या तुझो कम सा कम तुझा कम दमा सब दो क्या तू भला शाजे लाए दी कावड़ जे शोदी जोश करें माई गे एडी कावड़ आया गुस्से जलाल में जी बेन पांजन नौकरन चाकरन के घुराए हज़रत खुबाब साईं गे खट में बदराए दी ऊंधो करे वेचारे के रस्म सां बदराए ओ वेचारे जी पुठी गाड़ी करे टिफणी बाह ते रखी गाड़ी करे हज़रत खुबाब साईं जे पुठी मुबारक दे जी माई टिफणी दी रखे उहा टिफणी हज़रत खुबाब साईं जे जिस्म में अंदर लही थी वने जने वह में थी पुजे तो वरी ठड़ी थी वने टिफणी वरी माई टिफणी खणी वरी बाह दे रखी वरी टिफणी के गाढ़ो करे वरी हज़रत खुबाब साईं जी पुठी दे रखे वरी वह टिफणी जिस्म में पुठी में लही थी वने वरी वह में ठरे थी तो वरी माई खणी टिफणी के बाह दे रखी गाढ़ो करे वरी हज़रत खुबाब साईं जी पुठी दे रखे पर मां कुर्बान वञा खुबाब साईं जे मान मदा शान मदा मर्तबे मदा ओ उन जे ईमान मदा माई चवे दियो खुबाब दे हाल वाल फट थी आइन खडा थी तुझी पुठीअ में छा तोखे इज़ाव नथो दे चवे थो माई मूंखे ख़बर ई नथी पए मां त अल्लाह जे क़ुरान मजीद जी तिलावत में मशगूल ऐं मसरूफ़ आहियां अल्लाह जिन ते क़ुरान मजीद असर अंदाज़ थियो उहे पक्का थिया उहे जो मोमिन सच्चा थिया चो उन्हनि हिकु दफ़ो ॿुधो क़ुरान शरीफ़ सच्चा आशिक़ थिया क़ुरान जा ऐं असां रोज़ बरोज़ क़ुरान शरीफ़ ॿुधूं था तॾहिं बि ओड़ो असर असां में न आहे छो त मां पहिरीं अर्ज़ कयमि या त ॿुधाइण वारा सही नथा ॿुधाइनि उन दिल जे दर्द सां नथा ॿुधाइनि जो तव्हांखे ओड़ो असर थिए या त तव्हां ॿुधण वारा सही नथा ॿुधो जो तव्हां ते ओड़ो असर थिए वाहे त ॿुधी ॿुधी मौलवी थी चुका आहियूं पर नमाज़ पढ़ण लाइ बि तयार न आहियूं वाहे त ॿुधी ॿुधी मौलवी थी चुका आहियूं पर रोज़न रखण लाइ बि तयार न आहियूं वाहे त ॿुधी ॿुधी मौलवी थी चुका आहियूं पर तौहीद बि हिन महिल ताईं सम्झ में मुसलमाननि खे नथी अचे ओ मुसलमानो छो भला पाण खे ईअं लापरवाह बणायो अथव छो पाण खे ईअं बेख्यालो बणायो अथव क़ुरान शरीफ़ जे ॿुधण खां बाद में बि पोइ बि तव्हांजा बस नथा वञनि पोइ बि तव्हांजा पाण में तकरार नथा वञनि पोइ बि तव्हांजा पाण में झेड़ा नथा वञनि पोइ बि तव्हां में नमाज़ पैदा नथी थिए पोइ बि तव्हां में रोज़ो पैदा नथो थिए पोइ बि तव्हां में नबी साईं जी सूरत पैदा नथी थिए पोइ बि नबी साईं जी सीरत नथा अपनाए सघो ओ मुसलमानो यादि रखो जेकॾहिं अॼु तव्हां क़ुरान मजीद जी बेक़दरी कई अल्लाह ॼाणे थो क़यामत जे ॾाड़े तव्हांखे रत जा फड़ा रहणा पवंदा वक़ाल रसूल
या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। नबी सही ये आयत पाण पढ़ी फरमायूं त जेके मुसलमान कुरान शरीफ बुद्धि भी अमल नथा करन क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण उन्हनि जे मथां फरियादी थी वेंदुसि। हाणे दिल ते हथ रखो, नबी साईं जहिड़ी हस्ती असांजे मथां जो फरियाद करे ॿियो को अहिड़ो माण्हू आहे नबी साईं को मथे जेको नबी साईं जी फरियाद छोड़े असांखे जहन्नम जी बागों बचाए। जो अल्लाह को बाद में बे नंबर दे वडे मान शान इज्जत वारो आद प्यारो मोहम्मद करीम चो ओ कांदड़ो साहब या अल्लाह जी वडे मां वडी मेहरबानी है जो असां तांगे एड़े प्यारे मोहम्मद करीम जो गुलाम कयाई जेको अल्लाह वडे मां वडो प्यारे मोहम्मद करीम सां प्यार करण वारो आहे। या अल्लाह जी वडी मेहरबानी जो पंहिंजे प्यारे महबूब नबी जो तां असांखे उम्मती नौकरे गुलाम बणायाई। ओ मुंहिंजा भाइरो ओ कांदड़ो साहब ओ बिन ज़ातन वारो अल्लाह मर्ज़ी जो मालिको जेकॾहिं अल्लाह तां असांखे जानवर करे पैदा करिया त उनखां केरु पुछण वारो। जेकॾहिं अल्लाह इंसान ही पैदा करिया पर हज़रत ईसा जो उम्मती पैदा करिया त असां छा कयो हा। हज़रत ज़करिया जो उम्मती पैदा करिया त असां छा कयो हा। हज़रत मूसा जो उम्मती करे पैदा करिया त असां छा कयो हा। हज़रत याकूब जो उम्मती करे पैदा करिया त असां छा कयो हा। पर जेकॾहिं अल्लाह हिन ज़माने में इंसान करे पैदा करिया कंहिं भील जे घर में के बागड़ी जे घर में के ढेठ जे घर में के गैर मुस्लिम जे घर में के यहूदी नसारे जे घर में पैदा करिया त असां छा कयो हा। ओ कांदड़ो साहब रब जा शुक्राना पढ़ो जो अल्लाह जे हिन ज़माने में त असां तव्हांखे पैदा कयो इंसान करे त पैदा कयो पर प्यारे मोहम्मद करीम जे गुलामन में पैदा फरमाए नंढपण में ही सुणे मोहम्मद करीम जी नौकरी नसीब करे छॾे। थोड़ा अल्लाह जा बेशुमार ओ फरमाए वन तउद्दु नेमतल्लाहि ला तुसुहा। फरमाए कुल्लु कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी लनफिदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। अल्लाह फरमायो मुंहिंजा बेशुमार तव्हां समूरनि जे मथां एहसान पर वॾे मां वॾो एहसान इहो कयो मां लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह फरमायो वॾो थोरो इहो कयो मां जो तव्हांखे प्यारे मोहम्मद करीम जो गुलाम बणायो त और सोने मोहम्मद करीम जा गुलाम बणजण वारो प्यारे मोहम्मद करीम जी गुलामी जी बेकदरी न कयो।
न क्यों बेकत ईअं न थे जो क़यामत जे दिहाड़े नबी साईं जी गुलामी जी बेक़दरी करण जे करे काफ़िरनि सां गॾु बीहणो पियव। मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो केतिरा ई अहिड़ा मुंहिंजा गुलाम अहिड़ा मुंहिंजा उम्मती अहिड़ा मुंहिंजा नौकर अहिड़ा मुंहिंजा आशिक सदाइण वारा काफ़िरनि सां गॾु वेंदा जेके बज़ाहिर त पाण खे मुंहिंजो गुलाम सदाईंदा पर अमरन मां मोहम्मद करीम जा गुलाम बणजी न सघंदा। साईं फरमायो न मुंहिंजी सूरत पैदा कंदा न सीरत पैदा कंदा न मुंहिंजे क़ुरान खे जीअ में जायूं ॾींदा न मुंहिंजे क़ुरान ते अमल कंदा रुगी हरूं भरूं पाण खे मुंहिंजो गुलाम सॾाईंदा मुंहिंजो नौकर सॾाईंदा हरूं भरूं प्यार नारा हणंदा गुलामी रसूल में मौत भी क़बूल है। साहिब फरमायो उहे कहिड़ा माण्हू मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो नंबर पहिरें ते उहे माण्हू जेके पाण खे मुंहिंजो गुलाम त सॾाईंदा पर तौहीद पाण में पैदा न करे सघंदा। क़यामत जे दिहाड़े इहे काफ़िरनि सां गॾु वेंदा इहे काफ़िरनि सां गॾु ऊंधे कंद जहन्नम जी बाहि में फिटा कया वेंदा। ओ कांदड़ो साहब महिरबानी करे पाण में तौहीद पैदा कयो। हे सॼो क़ुरान मजीद तौहीद में भरियो पियो अथव। तौहीद हूं मुंह न फेरियो। वइलाहुकुम इलाहुम वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। सजदो करणो आहे त कंहिंजो वॾी आवाज़ सां ला तस्जुदू लिशम्स वला लिलकमर ला तस्जुदू लिशम्स वला लिलकमर वस्जुदू लिल्लाह। ओ मुझा भाइरो नबी साईं फरमाया तो सवाइ अल्लाह जे ॿिए कंहिंजो सजदो न ॾिजो। साईं फरमाए सवाइ अल्लाह जे ॿिए कंहिंखे नफ़े नुक़सान जो मालिक न सम्झो। सवाइ अल्लाह जे ॿिए कंहिंजे नाले ते नज़र न्याज़ न कजो। ॿिए कंहिंजे नाले ते बासा न बाज़िजो। मां मोहम्मद करीम पाण भी अल्लाह जे नाले ते बासा बासींदो आहियां। मां भी अल्लाह जे नाले ते नज़र न्याज़ कंदो आहियां। मां भी हर शइ अल्लाह साईं खे सम्झंदो आहियां। कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। पुटनि ॾियण वारो केरु न्याणियुनि ॾियण वारो केरु मौत हयाती जो मालिक केरु इज्जत ज़िल्लत जो मालिक केरु। ओ फरमाए कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सिर्फ हिकिड़ो लफ़्ज़ छड़ी समझो तॾहिं बि तव्हां शिरक जे वेझाई न वेंदो। इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर हर शे ते वस वारो रब आहे। बस हर शे ते कादिर केरु आहे हर शे जो मालिक मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो संभालियो पाण में तौहीद पैदा कयो। सॼी ज़िंदगी नबी साईं तौहीद जा वाइदा कया।
मक्के में नबी साईं जा वाइद केड़ा थिया तौहीद ते, मदीने शरीफ में तौहीद ते वाइद थिया। छा काफर मक्के जा मुशरिक अल्लाह के न मञीदा मञीदा हेरे कन दियो उहे चवंदा अल्लाह भी आहे पर चवंदा सोना मोहम्मद लात भी आहे, बुत जो नालो लात, चवंदा उज़ा भी आहे, मनात भी आहे, हुबुल भी आहे। 360 काबे में काफरन मक्के जे मुशरिकन बुत सां तैयार करे अल्लाह जे घर में अल्लाह जी पूजा न कंदा, बुत जी पूजा कंदा। पर चवंदा त अल्लाह भी आहे हे भी गद तस, जीअं जो कि असांजा मुस्लमान था चवंदा अल्लाह भी आहे पर फिराणो बुजुर्ग भी गद तस, चवंदा अल्लाह भी आहे पर फिराणो पीर साहब भी गद तस, चवंदा अल्लाह भी आहे पर मिठड़ो मोहम्मद करीम भी गद तस। ओ मुझा दोस्तों, मुझा भाइयों, मुझे प्यारे नबी पाण फरमाया अव्वलुल आबिदीन, जो सुभान अल्लाह। साईं फरमायो बराबर मां अल्लाह के वॾो प्यारो आहियां, पर मां अल्लाह जो शरीक न आहियां, मां अल्लाह जो बानो आहियां। अना अव्वलुल आबिदीन। और भी आयत में ये फरमाया अव्वलुल मुस्लिमीन, बराबर मां अल्लाह के वॾो प्यारो आहियां, पर मां अल्लाह साईं जो बानणो आहियां, मां अल्लाह जे चवणनि खे मञण वारो आहियां, मां अल्लाह जी फरमा बरदारी करण वारो आहियां। इत्तबि मा युहा इलैक, साईं फरमायो मां मोहम्मद करीम पंहिंजी मर्ज़ीअ सां कोई कम न कंदो आहियां जेसि ताईं अल्लाह जो हुकुम न अचे। साईं फरमायो मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। साईं फरमायो मां मोहम्मद करीम एसि ताईं चप भी न चोरींदो आहियां जेसि ताईं अल्लाह जो आर्डर हुकुम न अचे। मां मोहम्मद करीम जेको कुछ ॻाल्हाईंदो आहियां त अल्लाह जी मर्ज़ीअ सां ॻाल्हाईंदो आहियां, अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाईंदो आहियां। अल्लाह जो फरमान आहे, मां मोहम्मद करीम जी ज़ुबान मुबारक भी ॼण अल्लाह जो ही कलाम आहे। नबी साईं त पंहिंजो तारुफ पाण करायो त मां अल्लाह जो शरीक न आहियां, मां अल्लाह जो मान। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, नबी साईं त वॾी तौहीद बयान कई, वरी अल्लाह भी मुंहिंजे प्यारे नबीअ सां हीअं ॻाल्हायो। ॿुधो जे तौहीद सम्झ में नथी अचे हिन आयत खे ॿुधो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो लइन अशरकत लयहबतन्ना अमलुक वलतकूनन्न मिनल खासिरीन। अस्तगफिरुल्लाह, सुभान अल्लाह। ॿुधायांव माना गावड़ जी तो न पवंदो, दुखी माना तो अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी मां माना में बदला ताज़ा, जेकॾहिं गलत भी है तो मुंहिंजी सज़ा गोली, पर पोइ फतवाऊं ॾियो, हाणे भी बदला पोइ भी बदला। अल्लाह मुंहिंजा सोना मोहम्मद करीम तू वॾे मां वॾो मूंखे प्यारो आहे, जो सरताज जो लंबिया बनायो त मां आहीं। तू वॾे मां वॾो मूंखे प्यारो आहे, जो सरदार लंबिया बनायो त मां आहीं। तू वॾे मां वॾो मूंखे प्यारो आहे, जो इमाम लंबिया बनायो त मां आहीं। तू वॾे मां वॾो मूंखे प्यारो आहे, जो 7 आसमान पार कराए अर्श मौला ते घुरायो मां आहीं। सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। एड़ो प्यार मां कंहिंसां कयो ई नाहे जहिड़ो तोसां कयो आहे। तू एडो मूंखे प्यारो आहे, लौलाक
लमा खलक़तुल अबरार जेकॾहिं तोखे पैदा न कया त जान ही न ठाया तू एॾो मूंखे प्यारो आहे जेकॾहिं तोखे पैदा न कया त आदम ही न ठाया तू एॾो मूंखे प्यारो आहे जेकॾहिं तोखे पैदा न कया त इंसान ही पैदा न कया तोखे पैदा न कया त मूं 1000 मखलूकातियूं ही पैदा न कया तोखे पैदा न कया त जन्नत ही पैदा न कया तोखे पैदा न कया त जहन्नम ही न ठाया तोखे पैदा न कया त मलाइक ही पैदा न कया तोखे पैदा न कया त जिन ही पैदा न कया मुंहिंजा प्यारा नबी तू एॾो प्यारो आहे जो तुंहिंजे सदके मां अल्लाह सॼी दुनिया खे पैदा कयो त मां एॾो प्यारो आहे जो अञा तोखे पैदा ही न कयो हो तुंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखाए छॾियो आस्ते था कयो सुभाणे ॼणो मुंहिंजी हाणे दॿी आहे तव्हां हाणे ई पेर ढुरकायो था पोइ वॾे आवाज़ सां जो सुभाणे हक़ीक़त इहा त मुसलसिल जलसनि जे करे मां बि सफ़ा तबीयत बीमार में हुसि बेमज़े हुसि मादो सफ़ा ख़राब हो डॉक्टर मूंखे चयो त साईं 2-3 ॾींहं आराम कर मां चयो आराम जो कयां त वाइदो केरु करे हाजी साहब खे चयमि सॼी उमिरि बाबा जा वाइदो ॿुधा थी असांजा अॼु भला वाइदो करे हाजी साहब बि हथियार फिटी कया हथ मथे कई चई मूंखां कमु चढ़ियल आहे मां चयो हाणे सॼी जमात वीचारी इंतज़ार में हूंदी वञी पुॼो हे मां तव्हांजी मोहबत में क़ुर जे इश्क में ॻाल्हायां थो हक़ीक़त इहा त मुंहिंजो साहु न आहे तव्हां जेकॾहिं मोहबत सां मूंखे मोट न ॾींदव त मां कुझु घड़ी हलंदुसि पर जेकॾहिं तव्हांजा हाल इहे आहिनि त हाणे थो हथ खणां वॾे आवाज़ सां जो सुभाणे अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा मोहम्मद करीम तू एॾो मूंखे प्यारो आहे जो तुंहिंजो नालो मां पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखायमि पढ़ो सब ला इलाहा पढ़ो ही नथा यार अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह प्यारा मुंहिंजा सुहिणा नबी हाणे मोट ॿुधो अल्लाह जी माना थो कयां क़ुर जी लइन अशरक लयाबतन अमलुक वलतकुनन्न मिनल खासिरीन ओ मुंहिंजा प्यारा नबी जेकॾहिं तूं बि कंहिंखे मां सां भाईवारो करे विधो शिरक करे विधई त मां अल्लाह तोते बि नाराज़ थींदोमांइ लयाबतन अमलुक सॼी ज़िंदगी जूं नेकियूं तुंहिंजूं ख़तम करे तोखे बि मां अल्लाह खसारे वारनि मां बणाए छॾींदोमांइ लइन अशरकत लयाबतन अमलुक वलतकुनन्न मिनल खासिरीन माना या न हुजे त मां ॾोह जो दोज़ा मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो रब खे एॾी तौहीद प्यारी आहे तौहीद अल्लाह जी गैरत जो ॻाल्हायो नथा गैरत माण्हूअ खे प्यारी हूंदी आहे रब खे कीअं न प्यारी हूंदी नबी वली कुतुब सब्दार अल्लाह खे पंहिंजी जाइ ते प्यारा आहिनि पर अल्लाह साईं इन्हनि खे बि धमकियूं ॾिनो जेकॾहिं तव्हां बि शिरक करे विधो त मां अल्लाह तव्हांजे अमलनि खे बि चढ़ कंदुमि अदा मां तव्हां खां पुछा थो कयां तव्हांखे भाइर प्यारा हूंदा आहिनि कोन न दोस्त पिरी प्यारा मिट माइट महबूब हूंदा आहिनि कोन न तव्हांजे भाइरनि मां तव्हांजे दोस्तनि मां तव्हांजे पिरी प्यारनि मां को तव्हांजी इज़त ते हमलो करे तव्हां बख़्श कंदोसि ॻाल्हायो ई नथा तव्हांजी घरवारीअ में को विझे पोइ तव्हां छा चवंदो अधो आहे छॾे ॾियांसि छा चवंदो यार आहे छॾे ॾियांसि तव्हां छा चवंदो त पिरी प्यारो आहे छॾे ॾियांसि
मुझा अजीजो अल्लाह के भी तौहीद एडी प्यारी है, एडी गैरत तदे अल्लाह सही सजो कुरान मजीद तौहीद में भरे छो तदे अल्लाह से सवाल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद जे समझाण जे लाए मोकलिया। मुझा अजीजो मुझा दोस्तों संभालियो असा सबनी के मनींदा फतवाओं लगन हे नबी के नथा मञन अल्लाह जी जात जो कसम असा प्यारे मोहम्मद करीम के एडो मनींदाऊं जो असा चौंदाऊं जाते इन वक्त रोजो अतर थियो पिया इन रोजे अतर जो मान इन जमीन जे टुकड़े जो मान अल्लाह से पांजे अर्श को भी मथे करे छडियो। असा नबी से के मनींदाऊं पर सदींदा जो गालायो न था सदबो कुरान जे तो एकड़े अल्लाह गुरु भी अल्लाह चाचे समझो वडी गाल जी सब जो या गाल समझो तो बेड़ा ही पार वरी फतवा ब्या दानन जे अली के न था मने अब असा अली के भी मनींदा हेरे न्यारो जो हजरत अली के नथो मने वो जो मुसलमान ही ना अल्लाह जी जात जो कसम है कुरान मजीद मुझे मथे दिया हजरत अली जो इनकारी जो मोमिन ना है मुनाफिक काफर असा हजरत अली के जेडो मनींदा हूं एडो केर मनींदो ही ना हो सिर्फ असा जा दोस्त जे के असा दे फतवा आणदा अली के नथा मञन उहे सिर्फ हजरत अली के वली करे मनींदा हाने असा केडो दा मञो नंबर ता गणो त मां बुधाई तो वजा बुधाया असा पहले नंबर दे हजरत अली के वली भी मनींदा और नंबर पे दे हजरत अली के शहीद भी मनींदा नंबर 3 दे हजरत अली अल मुर्तजा के प्यारे मोहम्मद करीम जो न्याणू भी मनींदा नंबर 4 दे हजरत अली अल मुर्तजा के प्यारे मोहम्मद करीम जो सोट भी मनींदा नंबर 5 दे हजरत अली अल मुर्तजा के सहाबी भी मनींदा नंबर 6 दे हजरत अली अल मुर्तजा के अहल बैत भी मनींदा नंबर 7 दे आलिम भी मनींदा कुरान जो हाफिज भी 8 नंबर दे मनींदा कुरान जो कारी भी 9 नंबर दे मनींदा कुरान जो मुफ्ती भी 10 नंबर दे मनींदा ऐ अल्लाह जो बबर शेर 11 नंबर दे मनींदा ऐ नंबर 12 दे हजरत अली अल मुर्तजा के प्यारे मोहम्मद करीम जो भाव करे भी मनींदा असा 12 नंबर मञो एकड़ो नंबर मञन वो भी फतवा सा जे खाते नथा मञन वाबी नथा मञन अली जा इनकारी असा 12 नंबर दा दियो घणा 12 इमाम भी असा जाए जो सुभान अल्लाह असा 12 इमामन के भी मञीदा फतवा दी लगे नथा मञन इमामन के 12 इमामन नथा असा के न मञीदा 12 इमाम असा जाए जो गालायो नथा जो मक्को असा जो मदीनो शरीफ कुरान शरीफ दाढ़ी सुहारी पटको मस्जिदों तो ये सब मक्के मदीने वाला ये सब डाड़न वाला ये सब भटकन वाला ये सब कुरान वाला ओ मुझा अदा ओ मुझा भा ये सब असा जा इमामन असा जा अगवान हैं इनन जा हुंदा लाउतला मकान जे पासे वनी ओडे गोलन ये सब इमाम असा जा असा 12 इमाम जा गुलाम असा पंजतन जा गुलाम जो पंजतन जा असा अल्लाह शादी दा फतवा वण नथा मने पंजतन के वाह भी नथा कुरान मजीद में अल्लाह व इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़िबअनकुमुर रिज्स अलल बैत व युतहिरकुम ततहीरा मनीदाऊं पैंतन के असां मनीदाऊं तो पैंतन पाक जो वो तो के केड़ो नाग दो खाए जो तू होदे नथो नजर करे नबी से जो घर वाली पाक ना है अदा माता पुछा तो क्या आल बेत शाके जो मन घर बातन में पेरे नंबर ते केरी ना गालायो न था घर वाली ना
ये वरी नबी साईं जी घर वारनि ते कावड़ियो वेठो आहे। आज नबी साईं जी घर वारनि जो मान अल्लाह इन कुरान में बयान फरमायो। फरमाई या निसान नबी लस्तुम नकादिम मिनल निसा अल्लाह फरमाओ मुझे प्यारे नबी जूं घर वारियूं तहां जहिड़ी हिकिड़ी भी दुनिया में औरत नहीं छो त तहां जहिड़ो घोट मां कंहिंखे ॾिनो ई नाहे। जियो मुझो मिठड़ो मोहम्मद करीम सजी दुनिया में पहले नंबर ते इज्जत मान शान मर्तबे वारो आहे तीअं हुन जे सदके तहां भी सजी दुनिया में वन नंबर ते मान इज्जत वारियूं आहे। लस्तुम नकादिम मिनन निसा ये कावड़े वेठो आहे नबी साईं घर बिलखुसूस अम्मा आशा त हिन जी कावड़ लहे ई नथी छो त अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी आहे न। खबर ना है इन्हनि खे त अम्मा आशा केॾी मुंहिंजे प्यारे नबीअ खे प्यारी। साईं अम्मा आशा सां एॾो प्यार कंदा हुआ एॾो प्यार कंदा हुआ एॾी मोहबत कंदा हुआ। ओ कांदड़ उज़ाब अचो त तव्हांखे मां प्यारे नबीअ जो प्यार अम्मा आशा सां ॿुधायां त केॾो एक ॾियारे मुझे प्यारे नबी अम्मा आशा के फरमायो आशा पानी त भरे आ मां मोहम्मद करीम पानी पीनुम। अम्मा बेचारी पानी भरे आई। साईं फरमायो आशा पहिरियों तूं ढुक पी पोइ मां मोहम्मद करीम पिया। अम्मा साईं पानी ढुक पीतो आहे। साईं फरमायो हाणे था हेॾे कर पाण। साईं फरमायो आशा ॿुधाए त तूं काथे चप रखिया आई। अम्मा साईं फरमाए थी साईं चप छाजे लाइ दॿिजो। पाण साईं फरमायो आशा मां मोहम्मद करीम तुंहिंजी ओभर त पींदुसि पर उतां पींदुसि जाते तो चप रखिया। दुनिया वारनि खे ख़बर पए त आशा सिद्दीक़ा सां मोहम्मद करीम जो केॾो वॾो प्यार। अम्मा साईं खे साईं फरमायो आशा दंदण त चबाड़। अम्मा वेचारीअ दंदण चबाड़ियो। साईं फरमायो आशा हेॾे ॾे दंदण। अम्मा साईं फरमायो साईं मां दंदण धोई त जा पंहिंजी लिबत साफ़ कयां। साईं फरमायो न आशा धोइण जी ज़रूरत नाहे ॾे दंदण मां मोहम्मद करीम तुंहिंजी लिब वारो दंदण मुबारक पंहिंजी लिब सां मिलाए दुनिया वारनि खे पैगाम ॾिनुमि त प्यारे मोहम्मद करीम जो केॾो आशा सां प्यार। पाण संभाल सियाणो थी माण्हुनि जे चवण ते नबी साईं जे घर वारनि ते हमला न कर। प्यारी घर वारी अम्मा आशा ते हमला न कर। उहा असांजी अम्मड़ आहे जो अम्मा ते हमला कबा बेशरम। हिकिड़ी अम्मा तोखे चाचो ॿुधाए हिकिड़ी अम्मा तोखे अबो ॿुधाए हिकिड़ी अम्मा तोखे मिट माइट ॿुधाइनि। नबी साईं जूं घर वारियूं अमड़ियूं अल्लाह करे ॾिनियूं। अल्लाह पाण तो ॿुधाए नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह फरमाओ प्यारा मोहम्मद करीम मां मोहम्मद ओ प्यारा मोहम्मद करीम मां अल्लाह से तो मोहम्मद करीम के मोमिनन जो निशानियों तो ॿुधायां। ब निशानियों ख़ास मोमिनन में लभदियूं। हिक इहा जो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। पंहिंजी जान खां पंहिंजे माल खां पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक तो मोहम्मद करीम सां प्यार कंदा। ऐं ॿी निशानी मोमिननि जी हीअ आहे जो तुंहिंजनि घर वारनि खे अमड़ियूं करे मञींदा रहंदा। अल्लाह तो निशानी ॿुधाए मोमिननि जूं।
मुझा सोना नबी खास बनिशान मोमिनन में ही हुंदई हिक पाजी जान पाजे माल पाजे बच्चन बारन को वधीक तो मोहम्मद करीम दा प्यार करा ए नंबर 2 ते व अज़वाजु मा तुम तुंजिन घर वारन के अमड़ियों करे मनीदा जेके नबी साईं जो घर वारियों अमड़ियों करे नथा मञन जो ये मोमिन गालायो कुरान जे फैसले सा ताके खबर ही ना है तमाशा सा नबी साईं जो केडो प्यार नबी साईं जा पोया बसावन दुनिया जो जहान नबी साईं जन छड़न वाला है बचार जाड़ा नबी साईं जन सबनी घर वारन के घुराए सबनी के फरमाइंदा ता पंजा कमाव क्यों त आखिरी घणियों वनी आशा सिद्दीका गुजारिया सबनी घर वारन कमाव क्या नबी साईं जन अम्मा आशा जे हुजरे में आखिरी वक्त आया है आखिरी वक्त में ओ जने नबी साईं जन जो रूह मुबारक परवाज से जिस मुबारक मान मालवी नबी साईं जन अम्मा आशा जे झोल में अम्मा आशा दे न्यारंदार नबी साईं जन दुनिया जो जहान छडन हाने बीजा थोरो जो अतर फयो इया जगह अम्मा आशा सिद्दीका जी लगो हजरत मूसा दे इल्जाम माई इल्जाम है केड़ो त मूसा मां में हथ विधान गाल समझाण तो चाहे कनो जे मूसा मां में हथ विधवा माई जी फरियाद ते पुलिस पुजी हजरत मूसा दे एकदम हजरत मूसा गिरफ्तार थियो हजरत मूसा रोई वेठो अल्लाह जी दरबार में रब है शाय मां त माई दिठी ना है हरू भरू माई मुझे मतो पक्के भी रही है केस मुझे मतो दाखिल थियो आ जना जो मां ने काडे वना अल्लाह फरमायो मूसा परेशान न थी मां जो वेठो जैसे शाथे अल्लाह फरमायो मूसा चवेन जे माई इल्जाम है तो ते उहा सामू अचे दिस त पो मां अल्लाह किए तो सागी माई हूं तुजी सफाई बयान कराया हज़रत मूसा पुलिस वारन के जो यारो मता ता बोलियो माई के बेके मूसा तुविदो जे माई मदाम भुली पया को तो मुझो मुंह त दिखारियो तो जेका मुगे सजा मिली मां कबूल करण लाए तैयार है हिकु दफो माई चवे ता इहो ई मूसा जे मुगे हथ विधा जे मूसा ज़िना कया आखिर हज़रत मूसा जे चवण ते पुलिस वाला माई के वठी आया माई जी नजर हज़रत मूसा दे पई रोई पया माई हज़रत मूसा जे पेरन ते किरी पई अखिन में पानी हारे चवे ते ओ साईं मां कारून जे चवण ते ताजे मदों कूड़ो इल्जाम है मां पैसा वडी गलत ताजे बोहतान बाजी कया मेहरबानी फरमाए माफ कयो मां वडे ऐलान सा चवा थी ता पाको ता साबो ता अल्लाह जा सच्चा रसूल है पैगंबर लगो हजरत यूसुफ दे इल्जाम कहते माई जुलेखा जे पाले तात पुटन वांगुर वडो के जवान हाने जे मला हजरत यूसुफ जवानी दे पोतो बालागाश सुनो जवानी हम बे मानो जने नौजवान को भी छोकरो थिंदो आ त हुस्न में इजाफो थियो आ या है कि ना सुम में हे नबी हो पैगंबर हो यूसुफ सोनो वरी जो बालक थियो त अन्या वधी के सोनो हाने जेका माई पुटेलो करे पाले पयो उन जा ख्याल फिरिया उन जुलेखा जे दिल में यो ख्याल पैदा थियो त हाने यूसुफ को माए गंदो कम कराया हिकड़ी निठे अजीज मिस्र मुर्स भी आयो बाहर कम सा नौकरने चाकरन के भी मोकलने ता सब वणो हज़रत यूसुफ बेचारे के सती माड़ी दे वठी दरवाजा बंद कंदी ताला दींदी सती माड़ी ते हज़रत यूसुफ के व्यारे हाने कपड़ा लाए हज़रत यूसुफ के जे हई तलक ने आज यूसुफ दिसमा जड़ी सोनी तके कदी नजर आई हज़रत यूसुफ जथे शादी करे तू तो मुझी अम्मा आया भाई चवे दी द मामा न कर मागे पांजी नफसानी ख्वाहिश पूरी करनी
और यूसुफ ने फरमाया क़ाल माअज़ल्लाह, ओ माई तुम भले माते जेडो हमलो कणो थी कर, पर मां अल्लाह को मदद जो कुरान अल्लाह तुझे हमले का जना वाले मर्द का मुझे बचाए। वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सूए इल्ला मा रहम रब्बी। अल्लाह फरमायो यूसुफ तो सॼो मां जी कई माए मोटण तुझो कमा, कड़ा कुल टोड़े दरवाजा खोले सतने मारन में पार करे माई जे चंबे को आजाद करण मां अल्लाह जो कमाए। कुरान शरीफ अरे यूसुफ भगवान दरवाजा खुलदा था वञन, कड़ा टुटदा था वञन। सतई दरवाजा पार करे जने बंगले में बाहर निकतो माई नंगी उघाड़ी कद चिंबड़दी पे आई। अजीज मिस्र भी अजियो माई यकदम मुर्स के दी बयान फेरायो दा करे मुर्स के जे ते दिसन छोकरे जा हाल जेके पुटेलो करे पालियो अज इज्जत में हथ वेदा दे, अज मुझा कपड़ा लाथा दे जोरिया मुसा जना पियो करे मारणी उंदाऊ करे लाए किए बचाया पान के तू भी अची वे। हर यूसुफ जे अखिन में पानी वही आयो। अजीज मिस्र के जे त माई जे चवण दे न लगिया कुड़िया सरासर इल्जाम दियणे माके पान वठी हली पान कपड़ा ला दे माके सडे बेजना जे तरफ मां जो मास तू मुझी अम्माया मां ताजो निम खादवा मां यो गलत कम न कंदम मां अल्लाह को मदद करी काल माल अल्लाह अल्लाह मुझी मदद कया मुखे बचायो दे। इते अजीज मिस्र चवे तो हा यूसुफ तू सच्चो आ मुझी ज़ाल कुड़िया चुप करे वही रो त बिठाए न जेल में। हज़रत यूसुफ तो फरमाए ओ अजीज मिस्र तू भी ज़ाल जे तरफो जे हा मुझी ज़ाल कूड़ी न ॻाल्हाईंदी आ तू कूड़ो आ। हज़रत यूसुफ फरमाए माखे कूड़ो न चओ माना फैसलो थे पो जे कने फैसले मुदे दो साबित थे पो मां सजा काटण लाए तैयार आ। जे कने बेगुनाह बेकसूरा त पो छाजे लाए सजा मुके। अजीज मिस्र जो तो भला कंहिंखे आ ताकत जेको फैसलो करे। मां अजीज मिस्र गवर्नर आ मिस्र जो गवर्नर समझो था मन वजीर आजम इमरान खान आ ये मुझी ज़ाल आ रानी कंहिंखे मचाला जो असा जो फैसलो करे असा जी हैसियत वारो आहे केर कंहिंखे ताकत आ जो असा जे खिलाफ फैसलो दे। हज़रत यूसुफ जो त फैसलो उहो करे जेको न तोखे सुञाणे न तुझी ज़ाल के सुञाणे न मां यूसुफ के सुञाणे। जी हां केरा वो जेको असा के सुञाणी न चीज़ नंढो ॿार खीर पिया। इते अजीज मिस्र के कावड़ जो ऐलान के त जेके भी इन इलाके में खीर पिया ॿारन वे खणी अचो वे मायूं भी अचन। ऐलान थियो गवर्नर जो वजीर आजम जो यकदम सब ॿार मायूं खणी आयूं। हज़रत यूसुफ के कावड़ में जे त रखो इन ॿारन मु हिकड़े दे हथ मथा पहुचवे त हे ॻाल्हायां हे ॻाल्हायां हे ॻाल्हायां हे फैसलो करियां हे फैसलो कयां। ॿार कीअं फैसला कंदा आहिनि कीअं ॻाल्हाईंदा आहिनि तुझी ॻाल्हि आहे पूरी था कयूं कराए ॿारन को फैसलो ॾिसूं था रखो के ॿार दे थो। हज़रत यूसुफ हिकड़े ॿार दे थो। अजीज मिस्र जो फैसलो ईअं न थींदो तारीख़ मुक़रर कंदास माण्हू जमा थियन तू कूड़ो थिए ख़बर पवे न माण्हू। हज़रत यूसुफ जो जीअं वणे तीअं कर मूंखे अल्लाह ते विसार मूंखे रब ते यकीन आहे। तारीख़ मुक़रर थी वई। ओ फैसले जे वक्त वडी खल्क जी पुगिया वडी पब्लिक जमा थी आ त ॾिसूं त सयूं इहो कीअं थो फैसलो थिए इहो ॿार कीअं थो ॻाल्हाए। उमिरि में ॿारनि न ॻाल्हायो आहे ते फैसलो कीअं कंदो। अजी माण्हू जमा थिया हाणे अजीज मिस्र में शांतो ॾे हज़रत यूसुफ खे भाई ज़ुलेखा जी कावड़ में निहारे सभिनी खे पक्का त यूसुफ कूड़ो थींदो ॿार ॻाल्हाए न सघंदो फैसलो कीअं कंदो। हज़रत यूसुफ दिल जो दिल में अल्लाह खे पुकारे थो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी लज रखजांइ ओ मुंहिंजा अल्लाह
मुझी इज्जत रख जाए मां तोते वेसाव करे नंढड़े ॿार ते फैसलो कयो आहे हाणे न गुंगार आहे वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु अल्लाह तू पाण चयो आहे जे मूं ते वेसाव कयो मां काफ़ी आयास हाणे महिरबानी करे ॿार खां फैसलो कराए हाणे माण्हू इंतजार में त कॾहिं तो ॿार उथे हेड़ो अजीज मिस्र कावड़ में तो हज़रत यूसुफ के जे तो उथार ॿार खे ॻाल्हाए फैसलो करे माई ज़ुलेखा चवे थी तो छोकरा उथार न ॿार हज़रत यूसुफ दिल जो दिल में अल्लाह के चवे तो मुंहिंजा अल्लाह मदद कर ख़बर तॾहिं पई नंढड़ो ॿार अम्मा जे हंज में ईअं तो ठही संभरी वे जीअं ताज़ा जी कोटन में ठही संभरी जज वही रहंदा आहिनि रोण छॾे ठही संभरी अम्मा जे हंज में वही सिधो रणियूं पयूं केरु उथियो आहे चई ॿार उथियो जे कंहिं उतारियो त ख़बर कान्हे छाजे लाइ उथियो आहे जे फैसलो कंदो फैसलो छा कंदो जे ख़बर नाहे हाणे नंढड़ो ॿार चप चोरे थो अहिड़ो फैसलो कयईं जो लफ़्ज़ ई ॿ ॻाल्हाई हक़ ऐं नाक जी ख़बर पइजी वई कूड़ ऐं सच जी ख़बर पइजी वई नंढड़े ॿार जो एॾो त अल्लाह खे फैसलो वणियो जो अल्लाह जे क़ुरान मजीद में उहो फैसलो लिखाए छॾियो असांजे बोतारण वांगुरु थोरे जो हणणा फैसलो खुटाईंदा ई न तेसिताईं 50 माण्हू मरी वञनि नंढड़ो ॿार आहे लफ़्ज़ ई बतो ॻाल्हाए उते ई फैसलो खुटाए थो छा थो चवे हाणे 2 लफ़्ज़ ॿुधजो चवे थो इन कान कमीसुहु कुद्द मिन क़ुबुल फसदक़त वहुव मिनल काज़िबीन ये हिकिड़ो जुमलो थियो वरी चवे थो इन कान कमीसुहु कुद्द मिन दुबर फकज़बत वहुव मिन सादिकीन चवे थो भॼणा मशीरो थो जे छोकिरे ते इल्ज़ाम लॻो आहे उन जो चोलो ॾिसो जे अॻियों फाटल आहे त पोइ माई सची आहे छोकिरो कूड़ो आहे छोकिरे चिंबड़ा चिंबड़ा कई आहे माईअ छॾा कई आहे चोलो छोकिरे जो अॻियों फाटो आहे पर जेकॾहिं अॻियों फाटल न आहे इन कान कमीज़ कुद्द मिन दुबर ॾिसो जे पोयों फाटल आहे हाणे फैसलो ॿुधाए थो चवे थो त फकज़बत पोइ माई कूड़ी आहे वहुव मिन सादिकीन छोकिरो सचो आहे छो त छोकिरो भयदो आयो आहे माई पोयों कॾहिं चिंबड़दी आई अथसि तॾहिं पोयों चोलो फाटी पियो अथसि काथऊं ॻाल्हायो नथा लफ़्ज़ ई कुल 2 जे अॻियों फाटल आहे त पोइ माई सची आहे छोकिरो कूड़ो आहे जे चोलो पोयों फाटल आहे त पोइ माई कूड़ी आहे छोकिरो सचो आहे 2 ॼणा जो उथी हीअं जो नज़र करनि त छोकिरे हज़रत यूसुफ जो चोलो अॻियों न बल्कि पोयों फाटल हो जॾहिं हज़रत यूसुफ ते इल्ज़ाम लॻो त अल्लाह नंढड़े ॿार खां सफ़ाई ॾिराई हाणे ॿुधजो आयास मेन पॉइंट ते जॾहिं माशा ते इल्ज़ाम लॻो त अल्लाह फरमायो काबा तोखे इजाज़त नाहे सफ़ाई बयान करण जी हजर अस्वद तोखे इजाज़त नाहे सफ़ाई बयान करण जी मिना जा मैदान तोखे सफ़ाई आशा जी बयान करणी नाहे आसमानो तव्हांखे बि ॻाल्हाइणो नाहे ज़मीन तव्हांखे बि ॻाल्हाइणो नाहे मुंहिंजा प्यारा मोहम्मद करीम तोखे बि ॻाल्हाइणो नाहे तुंहिंजी घरवारीअ ते हमलो थियो आहे तोते हमलो आहे तोते हमलो त मां अल्लाह जी ज़ात ते हमलो मां अल्लाह जी ज़ात ते हमलो थियो आहे त मां ख़ुदा पाण सफ़ाई बयान थो कयां इन्नल लज़ीन यरमून المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم
नबी मां तो सवाई बयान किया तुझी घरवारी आशा जे बारे में ये गुनाह खूंद परया पर गुनाह जे ख्याल तस्वर खूं भी पाका जेके तुझी घरवारी जे मथो इल्जाम वेठा आहिनि ये मां अल्लाह जे अज़ाब लाइ तैयार थियनि दुनिया में भी ऐलान थी बणजी आ आखिरत में भी जहन्नम जी बाहिरनि जे लाइ तैयार आ हाज़ा बहुतान अज़ीम मुझा प्यारा नबी तुझी घरवारी कल भी पाक हुई अज भी पाक आ सुबह भी पाक रहंदी का भी पलीती तुझी घरवारी जे वेझो ना आई जी खुद खुदा पान सफाई बयान करे उनके गारियों नहीं जान उन मां मिठे के घट लगा जे सूरत नूर जो 18 आयतूं अल्लाह ताला अम्मा आशा जी सफाई में नाज़िल फरमाई माता गर्दो क्या कादर साहब जेके भी अम्मा आशा के गारियों दादन नबी से जी घरवारन के घट लगा गालाइन अबू बकर सिद्दीक के उमर फारूक के उस्मान गनी के भजी न को पासो के वला तरकनु इल लदीन ज़लमू फतमस्सकुम नार इन न थे जो करे अल्लाह जो अज़ाब इन जे मथो कड़की पवे ता भी न सटजी मुझे अजीजो मां बाऊ बजी ता कर भजी पासो के इनन के वाइज क्यों इनन के नसीहत क्यों इनन के कुरान समझायो जो जी पंज तन पाक ती चार यार भी पाक जो जी पंज तन इज्जत वाला है ती चार यार भी इज्जत वाला हज़रत अबू बकर भी मान वारो हज़रत उमर भी मान वारो हज़रत उस्मान साईं भी मान वारो अलाए छा थियो आहे इन्हनि खे पाण हज़रत अली साईं उन्हनि खे मान ॾिनो पाण उन्हनि खे मुसल्ला ॾिना पाण उन्हनि जे कढ निमाज़ा पढ़े ईदनि जो निमाज़ा जुमन जो निमाज़ा वक्ती निमाज़ा जनाज़नि जो निमाज़ा तूं त चवंदे त मजबूरी हज़रत अलीअ खे बि जाए न निमाज़ पढ़ण जी मां तोखां पुछा थो कयां भला हिन में कहिड़ी हज़रत अलीअ खे मजबूरी जॾहिं अम्मा फातिमा दुनिया जो जान छॾे थी त हज़रत अली मुर्तज़ा पाण हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ खां वठी फरमाए थो मुंहिंजे प्यारे नबीअ जा चूंडियल पेशमा मालिया अच मुसल्ले ते भी मुंहिंजी घरवारी जी निमाज़ जनाज़ा पढ़ाए त मां अलीअ जी भी दिलि ख़ुशि थिए त प्यारे मोहम्मद करीम जी रूह खे भी राहत नसीब थी वञे तूं तो चवंदी हज़रत उमर जे कॾहिं न लाइ निमाज़ा पढ़े जो मजबूरी भी जाए न भला हिते कहिड़ी मजबूरी जॾहिं बीबी शहरबानू ऐं बीबी कज़बानू जो निकाह हज़रत इमाम हसन ऐं हुसैन सां थी रहियो आहे उन टाइम ते हज़रत अली मुर्तज़ा पाण हज़रत उमर साईं खे हथ खां वठी चवे थो सोना साईं उमर अच त मुंहिंजे बचड़नि जा निकाह पढ़ाए त मां अलीअ जी भी दिलि ख़ुशि थिए त मिठे मोहम्मद करीम जे रूह खे भी राहत नसीब थिए तूं त चवंदे हज़रत उस्मान जे कॾहिं न लाइ निमाज़ा पढ़े जो मजबूरी पर हिते कहिड़ी मजबूरी जंहिंमहिल पाक हज़रत उस्मान जे घर खे कड़ो चाढ़ियो हज़रत अली मुर्तज़ा आयो हज़रत उस्मान वटि चवेसि तो साईं मूंखे इजाज़त ॾे त मां तुंहिंजी चौकीदारी ॾियां हज़रत उस्मान फरमाए थो साईं मूंखे इहो न हो इजाज़त वठि मां महिरबानी फरमाए साईं मूंखे गुनाहगार न कर तव्हां जहिड़ी हस्ती चौकीदारी मुंहिंजी ॾे ओ साईं मां प्यारे मोहम्मद करीम खे कहिड़ो मुंहुं खणी ॾेखारींदुमि महिरबानी फरमाए तव्हां हलिया वञो हज़रत अली वापसि ॾियो और पंजनि शहज़ादनि हज़रत इमाम हसन हुसैन ॿिन्हिनि खे सॾु कराए फरमाए थो पुटो वठो तलवारूं वञो हज़रत उस्मान जे दरवाज़े ते चौकीदारी ॾियो जेकॾहिं उस्मान खे कुझु थियो त क़यामत जे ॾियारे मां अली तव्हांजो अबो ई न सॾाईंदो मां या मोहब्बत हुई इहो प्यारो कन दुश्मनी खोलियो त सही हुतां हदीसुनि जा किताब अल्लाह जी ज़ात जो क़स्म हज़रत इमाम हसन हुसैन ॿई तलवारा खणी करे हज़रत उस्मान जे दरवाज़े ते चौकीदारी हज़रत उस्मान खे ख़बर पई आहे डोड़ंदो आयो ॿिन्ही शहज़ादनि खे चुमियूं भाकुर बात यारो हे छा था कयो तव्हांखे कुझु थी वियो त मां कहिड़ो मिठी मोहम्मद करीम खे जवाब ॾींदुमि
और शहजादो ता वापस दो वनो मुझो भाई अल्लाह वांगा मुझो महाफिज अल्लाह वांगा फल्लाह खैरन हाफिज़न व अरहमुर राहिमीन। वरी शहजादा वापस गया वरी हज़रत अली ने ठोकावड़ जी पोथी भी चेंद वापस जाओ वनो चो बाबा इलाज के दादा असा शा क्यों जोरी असा के मोटा दे न वापस वनो चौकीदारी दो मां बख्श न कम वरी बेचारा शहजादा मोटा वरी हज़रत उस्मान मोटा या मोहब्बत तो यदा आयो प्यार हो पान हज़रत अली साईं हुनन के इमाम क्यों हुनन के खलीफो मन्यो हुनन के इज्जत करनी है हिनन के लाइ छा थो वो पान में माल कराजी कावड़ वरी हिनन के आया मौत करन के खिलाफत खसिया अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी माता पूछा तो क्या नबी साईं जे सवाल साहबा मां अल्लाह जो बबर शेर केर गलायो न था हजरत इमाम हुसैन के जो पुत्रा वो करबला जे मैदान में बच्चा को आए भाई शहीद कराए दोस्त यार शहीद कराए पर पो भी यजीद जे हथ ते दस्ते बेद जो न थियो छो चें त यजीद ना कदिया पुट में एडी बहादुरी आ तो पी तराए किरो न बहादुर होंदो न ॻाल्हायो न था पो जे अबू बकर सिद्दीक के उमर फारूक के उस्मान गनी के हजरत अली नाक ते समझिया कद नमाज़ पढ़िया जुमा पढ़िया वक्ती नमाज पढ़िया ईदुन जी नमाज पढ़िया जनाज़न जो नमाज पढ़िया ओ मुझे अदा संभायो पान अबू बकर सिद्दीक जे जनाजे के रोजे अतर में रखाण वारो हजरत अली उल मुर्तजा पान हजरत उमर साईं जी जनाजे के रोजे अतर में रखाण वारो हजरत अली उल मुर्तजा पान अलाए छो यार पागल थी आन मस्ताना थी आन दुआ कयो त अल्लाह ताला इनके हिदायत नसीब फरमाए वरी भी असा जा भाईरन कलमो भरन था असा के प्यारान अल्लाह सही इनके वरी भी सही माना में प्यारे नबी जी गुलामी नसीब फरमाए असा हजरत अली के जो मञण वाला जो असा हजरत अली जा नौकर वरी अचे वदी ती फतवा है पीरान पीर के न था मञन हल बिया जा कुरान मजीद मुझे मथे ते आजा पीरान पीर जा नौकरूं मञींदड़ हूं किए न पीरान पीर के मञींदास जे इशा वारे वुज़ू फजर वारी नमाज पढ़ाया 40 साल रात जांगा हजरत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी कुतुब रब्बानी साईं इशा वारे वुज़ू फजर जी नमाज पढ़ाया जमात कराया छो त साईं जन इशा वारी नमाज पढ़ी घर न ईंदा निंड न कंदा आराम न कंदा इशा जी नमाज पढ़ी मस्जिद में सजी रात नमाज में कुरान जी तिलावत में गुजारिंदा वरी सागे वुज़ू फजर जी नमाज पढ़ाए वरी सागे वुज़ू वही करे कुरान शरीफ जी तिलावत कंदा रहंदा भी पीरान पीरेगी न था वरना फतवा लगी पे असा जो बाजा मञूंदा कुरान रखी मथे ते चौंदा मञूंदा असा मञण वारा हजरत पीरान पीर के असा सभनी पीरन फकीरन जा गुलाम जो असा सभनी पीरन फकीरन जा नौकरूं अदा पर असा चौंदा हूं असा मञींदा सब क्यों पर सदींदा ॻाल्हायो न था अल्लाह जो हुकुम इहो सदबो उनखे आ जेको मौजूद जे अल्लाह फरमायो ओ ईमान वारो वहुवा माकुम ऐनमा कुंतुम जाते भी सदु करणो पियो माके सदु कजो ॿियनि खे सॾे ईमान न विञाइजो मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम खे न सॾु कजो उहो छो त पंहिंजे रोज़े अतर में मदीने शरीफ में आराम पज़ीरा हा हज़रत अली उल मुर्तज़ा खे न सॾु कजो वो शायद नजफ में इराक में पाजी तुरबत में आराम पज़ीरा पीरान पीर के न सॾु कजो वो वेचारो पांजे और दरगाह में तुरबत में बगदाद में आराम पज़ीरा
फिटाई के न सदक जो वो पांजी तुरबत में आराम पजीरा कलंदर लाल शहबाज के नसर जो वो पांजी तुरबत में आराम पजीरा हर मानू पांजी पांजी जाए दे हर पीर हर फकीर हर नबी हर वली हर कुतुब हर गौस हर अफजाल पांजन पांजन जान दे मौजूद हैं अल्लाह फरमाया ला यस्तजीब लहुम इला यौमिल क़ियामा वहुम अन दुआए मगाफिलून बेन ये सडे पंहिंजो वक्त न विञायो ईमान न विञायो छो तो वे ताजे सडन के बुद्धि न था सघन जाते काथे मौजूद आया ताजे सडन बुधण वारो आया त माई आया ताजे कदे शहर में आयो माई ता सां गॾु ता बाराड़ीअ में हो त मां ता सां गॾु ता दरिया में हो त मां ता सां गॾु तहां रेगिस्तान इलाके में हो तो मां तहां सां गल्ला तहां जाबुल इलाके में हो तो मां तहां सां गल्ला तहां जंगल परबत बयाबान में हो तो मां तहां सां गल्ला तहां हिकड़ा हो तो ॿियो मां तहां सां गॾु तहां ॿ ॼणा हो तो टियों तहां सां मां गॾु तहां टे ॼणा हो तो चौथों मां तहां सां गॾु तहां चार ॼणा हो तो पंजों मां तहां सां गॾु वहुव माकुम आई नमा कुनतम जाते काते माता दा मौजूदा तेरे करे चले भी का तकलीफ अचे उजीब दावत दायदा दा माखे सन को जो मां जी भी कनो मां मदद भी कनो कुरान तो चवे मुझे अजीजो संभालो पान सियाणा थियो कुरान शरीफ के मन्यो कुरान शरीफ जा पेरोकार थियो ताबेदार थियो मनीदड़ थियो अल्लाह जाने तो दुनिया आखिरत में आबाद थींदो मनीदो कुरान शरीफ के पेरे नंबर ते पाण में तौहीद पैदा कयो नबी ने फरमायो जेको तौहीद नथो पैदा करे इहो क़यामत जे ॾियारे मुंहिंजो गुलाम सदाइण वारो फिरौन सां अबू जेल सां उतबे सां शेबे कारून सां गॾु जहन्नम में वेंदो नबी ने फरमायो मन हलफ बगैर अल्लाह फक़द अशरक जेको अल्लाह से सिवाय ॿिए के जो कसम थो खणे हता के मां मोहम्मद करीम जो कसम थो खणे इन भी शिरक कयो क़यामत जे ॾियारे इहो भी काफ़िरन सां गॾु वेंदो हे जदो मूंखे नबीअ जो कसम आहे हे जदो मूंखे अलीअ जो कसम आहे जदो मूंखे पीरान पीर जो कसम आहे हे जदो मूंखे अबे जो कसम आहे अम्मा जो कसम आहे हे जदो मूंखे भाइरनि जो कसम आहे बच्चनि जो कसम आहे इहो शिरक थो करे मुंहिंजा भाइरो जेकॾहिं अॻ में बेखबरी में कसम खणी चुका हो तो बात आब जो अज को बाद में आद क्यों जो अल्लाह से को सिवाय बे के जो कसम न खण है नंबर 2 ते नबी से फरमायो जो बेनमाजिया हेरे नारो आखिरी लफ्जन मुजा साईं फरमायो जो बेनमाजिया इयो भी मां मोहम्मद करीम जी गुलामी दी बेकदरी तो करे क़यामत जे ॾियारे इयो भी काफरन सां गॾु जहन्नम में रवान ओ कांदरो साहब मेहरबानी करे पाण नमाज नकंदुम मां खुशामद बेनमाजी जी अल्लाह जी जात जो कसमा बेनमाजी तबाही बर्बाद नबी सही फरमायो बेनमाजी अल्लाह जा दुश्मन है नबी सही फरमायो बेनमाजी मां मोहम्मद करीम जा दुश्मन नबी सही फरमायो बेनमाजी मुझे आल बैत असहाबन जा दुश्मन नबी सही फरमायो बेनमाजी मुझे दीन जा दुश्मन तबाह था बेनमाजी ओ मुझा भाईरो मेहरबानी करे बच्चा बार सब ता पान वडा नंदा सब नमाजी थियो तो दुनिया में भी आबाद थियो आखिरत में भी ताजा बेड़ा ही पार पढ़ दो नमाज इंशाल्लाह पक्की कन कच्ची मुडी कन तिखी सफा अजीजो वाए बुद्धि बुद्धि मौलवी थी आओ सच्ची पान में नमाज जी मोहब्बत पैदा कयो सच्ची पान में नमाज जो इश्क पैदा कयो प्यार पैदा कयो नमाज जा आदि थियो पाबद थियो अल्लाह जाने तो अख बूटी ना वेंदो कबर बिश्त जो भाव होंदो बेनमाजी दुनिया में भी तबाह कबर क़यामत में रत जा फड़ा रोइंदो मुझा भाईरो पहले नंबर ते तौहीद पैदा कयो बे नंबर ते नमाज पैदा कयो इंशाअल्लाह ताला या तौहीद ए नमाज ता के क़यामत जे ॾियारे जन्नत जे बंगलन जो वारस मालिक हाने आखिरी लफ्ज बुझो जेको तौहीद नथो पैदा करे नमाज नथो पढ़े यो कुरान के नथो मने बस किए अबो चो पुट के बा पानी न पिया छोरो चवेस बाबा मां तुजी गाल मनी तू इज्जत वारो मान वारो अबुआ पानी चई पर मां तो के ढुक न पियारी न बस
असां चवंदा असां क़ुरान खे मञोस तौहीद नथा पाण में पैदा कयूं मञोस क़ुरान खे असां चवंदा क़ुरान खे मञोस निमाज़ नथा पढ़ूं 700 आयतूं क़ुरान जो निमाज़ जे बारे में हाणे मञोस क़ुरान शरीफ़ खे पुछो था अटकल सटकल करे क़ुरान जो इनकार कयो शैतान जे धोखे में अची संभालियो पाण पक्का ऐं मज़बूत तौहीद परस्त थियो निमाज़ जा पाबंद थियो इंशाअल्लाह ताला अख बूटण जी देर तव कबर क़यामत तव्हां जे लाइ सिंगारी सवारी पई हूंदी दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान जो क़दुरु नसीब फरमाए प्यारे नबी जी ग़ुलामी जो क़दुरु नसीब फरमाए अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला असांजे दोस्तनि जी मेहनत जफ़ाकशी जदोजहद पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरत हसनतुम व क़िना अज़ाबन नार अल्लाह से सब तुझी मोहब्बत में आया थी ये तुझे कुरान जे इश्क में आया थी ये सब तुझे प्यारे नबी जे इश्क में आया थी अल्लाह से समूरन जी मोहब्बत कबूल फरमा समूरन जो इश्क कबूल फरमा समूरन के कुरान जी समझ नसीब फरमा समूरन के कुरान शरीफ जो असर नसीब फरमा समूरन के नमाज जी पाबंदी नसीब फरमा समूरन के तौहीद वारी जिंदगी नसीब फरमा जेके बीमार उन्हनि खे शफ़ा कामिला अजला नसीब फरमा अल्लाह से वीचारो भाउ अलाए कंहिंजे लाइ चवे थो अब्दुल हफ़ीज़ वीचारो बीमार भाउ निज़ामुद्दीन जी भी भेण बीमार आहे भाउ अब्दुल हफ़ीज़ भी बीमार आहे अल्लाह से जेके भी न ॻोठ में मर्द या औरतूं बीमार नंढा या वॾा समूरनि खे सेहत नसीब फरमा हिन जमात में जेके भी बीमार आहिनि समूरनि खे सेहत नसीब फरमा अल्लाह से तू रहीम आहे तू करीम आहे सेहत वारी ज़िंदगी समूरनि खे नसीब फरमा अल्लाह से कमियूं कोताहियूं असांजूं माफ़ फरमा परेशानियूं असांजूं रफ़े दफ़े फरमा मसइला असांजा आसान फरमा जेके कर्ज़नि में बुलई पिया आहिनि रब साईं ग़ैबी ख़ज़ानो उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा इलाहुल आलमीन तू रहीम आहे तू करीम आहे जेसि ताईं असांखे दुनिया में रहाए पक्को ऐं सचो मुसलमान करे आहे जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाइजाए वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु